अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं सनम मारवीअ जे हवाले सां। सनम मारवी मास्क ते तमामु घणी तनक़ीद कई आहे। अजरक ते जेके नवां मास्क ठाहिया वञनि था इन्हनि ते सनम मारवी तमामु घणी तनक़ीद कई आहे। सनम मारवी चयो त पहिरियां अजरक ते जुतियूं ठहंदियूं हुयूं, हाणे वरी अजरक ते मास्क ठाहिया था वञनि। इन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे जेके असांजी सकावत सां खेली रहिया आहिनि। सनम मारवी चयो त मास्क छा लाइ हूंदो आहे? मास्क मुंहुं ढकण लाइ हूंदो आहे ऐं नक ढकण लाइ हूंदो आहे। ऐं सनम मारवी चयो त असां अजरक खे कफ़न तौरु क़बूल आहे। नक ते अजरक वारा ही मास्क रखणु अजरक जी तमामु घणी बेइज़्ती आहे। दोस्तों तव्हां हिन फोटो में ॾिसी सघो था त बिलावल भुट्टे ज़रदारीअ बि ही मास्क पातो आहे। हाणे तव्हां पंहिंजी राय जो इज़हार ॾेई करे असांखे ॿुधाए सघो था त हीअ सही आहे या ग़लति।